नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं। मोरो मां रिपोर्ट कर रहियो आहे अल्ताफ़ सूमरो। मुंहिंजी घरवारी खे नंढी धीउ समेत दर्स जे रहवासी ड्राइवर अब्दुल हकीम उर्फ़ हाकिम अबड़ो अगवा कयो आहे। दर्स शहर जे रहवासी पुरित हसन परू पंहिंजे पुटु मुर्तज़ा परू समेत सहाफ़ियुनि खे दाईंदे सहाफ़त खे ॿुधायो आहे त मुंहिंजी घरवारी मुस्मात सकीना ऐं नंढड़ी धीउ रहमत खे ड्राइवर अब्दुल हकीम उर्फ़ हाकिम अबड़ो सदावाही शादी जे लालच ॾेई वर्गलाए अगवा करे वियो आहे ऐं पाण मञे थो त मूं हिकिड़ी राति रहाई हुई ऐं ॿिए ॾींहुं घर मां कढी छॾी हुई। इन्हनि वधीक चयो त ड्राइवर हाकिम अबड़ो लोफर क़िस्म जो माण्हू आहे, अॻु में बि अहिड़ा कम करे चुको आहे। असांखे पक आहे त हाकिम अबड़ो किथे असांजी औरत खे लिकाए आयो आहे। असां औरत जे अगवा जे दर्स पुलिस थाणे ते NC दाख़िल कराई आहे, मगर 10 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। इन्हनि SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे जवाबदार गिरफ़्तार करे असांखे औरत वापसि करे ॾिनी वञे, ॿी सूरत में असां कोर्ट सगोरी जो दरवाज़ो खड़काईंदासीं।